अस्सलाम वालेकुम। अली गुलाम खोसो सोशल मीडिया सेंटर सिंध। असी सरज़मीन मौजूद जेका आहियूं औलिया इब्राहिम शाह जी दरगाह ते जेका आहे जेको सरज़मीन ते टसल हले पियो उन ते ही साम्हूं मुंहिंजे पोयां जेका आलम बारगाह आहे उन जा ही रस्ता जेकी आहिनि पटिया विया आहिनि। हिन में अॼु इंक्वायरी जेका SSP साहब खे असां रिक्वेस्ट कई आहे या बाला ऑफिसरनि खे उन में SHO साहब ॾेई जेको आया आहिनि उहे अची पंहिंजा जेके ही साम्हूं वीडियो कर साम्हूं जेके हारियुनि खे वठी उन पंहिंजा बयान रिकॉर्ड कराया आहिनि उन जे करे ही जेके माण्हू बीठा आहिनि ही सभु हिकिड़े पासे आहिनि। हू SHO जेको आहे हुननि सां कहिड़े तरीक़े सां मिलियो आहे ज़मा काके पोटो ऐं सरेआम चवां थो त हू हिकिड़ो कब्ज़ाखोर माफ़िया आहे। उनखे फिल फॉर अरेस्ट कयो वञे। SSP साहब अॼु ही थोरा आहिनि, सुभाणे जाम थींदा, इन खां परीं जाम थींदा, हज़ारे माण्हू जॾहिं रोडनि ते निकिरंदा उनखां पोइ ख़बर पवंदी त वाक़ई हक़ छा आहे नाहक छा आहे। हक़ीक़त जेका आहे उहा साम्हूं असीं तव्हांखे अॻे बि ॾेई चुका आहियूं ऐं SHO ॾेई खे असीं एतिरो ज़रूरु ॿुधाईंदासीं SHO साहब कॾहिं बि इन शइ ते आऊं कॉम्प्रोमाइज़ न कंदुसि, भले तोखे किरोड़ मिले या लख मिलनि, असांखे किरोड़ मिलनि या लख मिलनि, इमामनि ताईं सर ते असांजा हाज़ुर आहिनि ऐं क़ुर्बान आहिनि। साम्हूं अलम बारगाह जो रस्तो जेको आहे ही अलम बारगाह जो रस्तो है। ही ॾिस मुकाम है, उलांदे मुकाम ऊपर दे मुकाम विच में ही बारो हिकिड़ो बनी जो है। छो कढनि था या सिधी रही नाजायज़ी है न, सरकारी है न, सरकारी आलम है, मुकाम जी बनी था कढनि। जोर अपील था करियो, मुतालबो था करियो, असांजो जल्द खां जल्द मसइलो हल न थियो त असीं हज़ारे माण्हू वठी 12 स्टॉप आहिनि बदर चौक ते असीं धरनो ॾींदासीं अलसियान खे। ऐं एतिरो बि मैसेज ॾियां थो अॼु इमामनि जो जेके महीनो आहे हले पियो हिन में जज़ीरत वारो जो कमु कयो वियो आहे। वॾेरा जेके आहिनि उन्हनि सभील खां वठी अॼु ताईं रस्ता रोक करे अलमनि जा रस्ता बि बंदि कया विया आहिनि। ऐं चीफ ऑफ आर्मी एंड DIG सिंध जावेद आलम ओडो साहब एंड DIG हैदराबाद तारिक धारेजो साहब एंड SSP कमर रज़ा जिसकानी साहब, ही मुंहिंजो बयानु जेको आहे ही परफेक्ट रिपोर्ट आहे। ऐं ही जेके माण्हू बीठा आहिनि हिननि सभिनी जा तस्वीरूं ऐं चहिरा ॾिसी वठो। हिननि मां SHO पंहिंजो बि बयानु न आहे वरितो। ऐं पुरज़ोर मुतालबो थो करियां त जल्द खां जल्द हिन जो रस्तो जेको आहे अलम बारगाह जो बहाल कयो वञे ऐं वॾेरे खे पंहिंजे कैफ़े किरदार ताईं पहुचाए खे नाक़ब कयो वञे। ह्यूमन राइट्स पाकिस्तान आलमी इदारा बराए इंसानी हुकूक मरकज़ी मीडिया पॉइंटर अली गुलाम खोसो सोशल मीडिया सेंटर सिंध CEO। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां जेको थो दरगाह इब्राहिम शाह जे अहाते में खड़ा बीठा आहियूं जंहिंमें ही कब्रिस्तान चौ तरफ़ ऐं हिन कब्रिस्तान खे जेको मिसमार करण जे लाइ बासर जेको चौ तरफ़ मिशनूं हलाए रहिया आहिनि, आबादियूं करे रहिया आहिनि, जंहिंमें उन्हनि बासरनि जा पंहिंजा माइट बि हिते दफ़न आहिनि। ऐं हिते जे मौजूद इलाइक़े जा पावर बिरादरी, मला बिरादरी, खोसा बिरादरी, तमामु जेके बि इर्द गिर्द जूं क़ौमूं आहिनि उन्हनि जो थी मजमूई गॾियल कब्रिस्तान आहे। असां हिन कब्रिस्तान जी हिफ़ाज़त जे लाइ असां पाकिस्तान चीफ ऑफ आर्मी स्टाफ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खां मुतालबो था करियूं, IG सिंध खां ऐं DC बदीन खां, SSP बदीन खां मुतालबो था करियूं त हिन मुक़ाम कब्रिस्तान क़दीमी कब्रिस्तान खे जेको सो तोहफ़ो ॾिनो वञे ऐं जेके सिंध औक़ाफ़ खाते वारा आहिनि उहे जागनि ऐं पंहिंजे जेके ही क़दीम आसार आहिनि उन्हनि जी हिफ़ाज़त कनि। असां एहतिजाजी तौरु जेको त हिन कब्रिस्ताननि ते एहतिजाज करे रहिया आहियूं। इन खां बाद में असां एहतिजाजी दाइरो वधाईंदासीं। अलम बारगाहनि जा रस्ता बंदि पिया कया वञनि, क़बरूं मिसमार करे ज़मीनूं आबाद बि कयूं वञनि। नाइंसाफ़ी ज़ुल्म में असीं जंहिं हिन दौर में जी रहिया आहियूं उते दुनिया हर मुमकिन इंसाफ़ फराहमी करे रही आहे। हिन वक़्तु ज़ुल्म किथे लिकी न रहियो आहे, ज़ुल्म सरेआम आहे। आला इख्तियार जिन्हनि वटि इख्तियार आहे, जज साहब आहिनि, SP साहब आहिनि, आर्मी साहब आहे, उन सभिनी खे इल्तिजा था करियूं, गुज़ारिश था करियूं त असांजा हे जेके क़दीमी कब्रिस्तान आहिनि उन्हनि खे तोहफ़ो ॾिनो वञे। आराम जिंदा माण्हू खे पाकिस्तान में आराम कोन था करणु ॾियनि, जेके मरी विया आहिनि उन्हनि खे बि आराम नथा करणु ॾियनि। इन जे करे असांजो मौक़फ़ बयानु रिकॉर्ड कयो वञे। असां जेको थो इन जे करे हिन सॼे इलाइक़े जेके माण्हू असां सां गॾु आहिनि मौजूदु आहिनि, असांखे इन जो तोहफ़ो ॾिनो वञे ऐं हुकूमत यकीन दयानी करे। सूबेदार हिकु तरफ़ मौक़फ़ वठी सुबुह जो हितां खां वियो आहे। सूबेदार ॾेई जो जेको आहे SHO तहलके टंडे बागे ज़िले बदीन जी इहा पोस्ट आहे, उन में जेको सो ॾेई जो जेको सूबेदार आहे उहो जेको मुखालिफ़ धुर जा माण्हू करे 4 माण्हू करे उन्हनि जा बयान जेको सो रिकॉर्ड कराए ऐं बग़ैर इतला जे असांखे जेको सो पर फुट फाइल ठाहे उन्हनि जे हक़ में फ़ैसिलो रखी वेंदो आहे।
तंहिंजे करे असीं मुतालबो कंदासीं त SP साहिब खां त हिन सूबेदार खे छॾे करे को ॿियो सूबेदार आणे जेको तो असांजे मौक़िफ़ करे ऐं हिन जांच जेको तो हिन केस जी जांच दोबारा कराई वञे। असां इहो मौक़िफ़ वरी बि चऊं था गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे, असांजो मौक़िफ़ इहो क़ाइम दाइम आहे। असीं हिन मौक़िफ़ ते आहियूं त सूबेदार खे हटाए ऐं जेको तो ॿियो सूबेदार कयो वञे, जी करे उहो पंहिंजे हिकु तरफ़ो फ़ैसिलो न करे। जीअं अमीन फ़ैसिलो कंदा आहिनि ईअं अमीन थी पंहिंजी फ़ैसिलो करे। ही बारोबरी जो कीड़ा विच में कटन जो सरकारी है, सरकारी तौर ते सरकारी ते जेके काके बड़ा जमींदार आहिनि हुननि जा हारी घटि में घटि न आहिनि 400-500 घर हारिनि जा वितल आहिनि। उहे माण्हू दायो हू चवनि था त हीअ असां इम्तियाज़ कयो आहे। छा चयो आहे सॼो उन्हनि खे चयो आहे त उहे पंहिंजे तरफ़ खां मौक़िफ़ ॾियनि वॾे हक़ में। उहे जेके हुननि जा हिते मक़ामी न आहिनि, ॿाहिरां खां आयल आहिनि लाभारनि ते ऐं मज़ूरी करण वारे कोन, उन्हनि खे वठी आया आहिनि। उन्हनि खे वठी ही सखी बादशाह इब्राहिम शाह जी सरकार शहीद बादशाह जी दरगाह है। ही सॼो औलिया आहे साईं हिन जो। हाणे तव्हां असां सां रहम जी का नज़र करियो, का महिरबानी करियो बाबा, असां सां अदालत कई वञे। असां ग़रीब माण्हू हिते रहण वारा आहियूं, असांखे चुराणी नथा ॾियनि साईं, असांखे बदिरायो था मारी नथा, ज़ुल्म असीं किॾां वञूं। इहा असांजी अपील आहे, ख़ुदा खां अपील आहे बाबा बहाल कई वञे एसएसपी बदीन खे ऐं ॿिया जेके अमलदार ज़िले जा उन्हनि खे अपील आहे त असां सां अदालत कई वञे, इंसाफ़ कयो वञे। जी हाणे ॿुधायो असां मसइलो छा आहे? सही असां मसइलो इहो आहे त ही असांजो मुक़ाम वण मुक़ाम असांजा पीउ अबनि ॾाॾनि जा आहिनि त ही मुक़ाम जेके आहिनि इहो वॾेरा आहिनि, इहो डाराए ऐं पाण माना बनी पिया ठाहिनि ऐं इहो असांखे माना इहो दरख़्वास्त असीं माना ॾियूं पिया, पैसे जेके ॾियूं पिया, इहे दरख़्वास्त असांजी ज़रूरु ॿुधे असांजी मदद कयो। ऐं हू बुबर असांजे संघ जो आहे उहो ओलिया जो हिते लोड़ो ॾिनो पियो।